रमज़ान मुबारक में घोट की वासिन ला वॾी ख़ुशख़बरी। सहरी ऐं अफ्तार जे वक़्तु लोड शेडिंग मुकम्मल तौर ते ख़त्म। घोट की माह रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में घोट की शहर जे अवाम ला ख़ुशी वारी ख़बर साम्हूं आई आहे। सुपरिटेंडेंट इंजीनियर सेप्को सर्कल घोट की ज़हूर अहमद नुनारी, एग्जीक्यूटिव इंजीनियर फ़हीम बालकानी, SDO2 नवाज़ शरीफ़ ऐं लाइन सुपरिटेंडेंट ख़ादिम हुसैन मलक सां गॾु पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो आहे त रमज़ान मुबारक दौरान सहरी ऐं अफ्तार जे वक़्तु लोड शेडिंग मुकम्मल तौर ते ख़त्म कई वई आहे। हुन ॿुधायो त हिकु हफ़्तो अॻु वज़ारत तवानाई पावर डिवीज़न में थियल अहम इजलास दौरान सॼे मुल्क लाइ वाज़ेह हिदायतूं जारी कई वयूं हुयूं त भले को बि इलाइक़ो डिफ़ॉल्ट छो न हुजे, पर सहरी ऐं अफ्तार जे वक़्तु बिजली जे बिना रुकावट फ़रहामी हर सूरत में यकीनी बणाई वञे। शेरनि खे इबादत दौरान कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो न पवे। हुन वधीक ॿुधायो त सेप्को जो 118 टोल फ्री नंबर अवाम लाइ इंतिहाई कारआमद सहूलियत साबित थियो आहे, जिते वसूल थींदड़ शिकायतुनि ते अधु कलाक अंदरि मसइलो हल कयो वञे थो, जेका घोटकी सर्कल जे हिकु अहम कामयाबी आहे। आख़िर में SE सेप्को शेरनि खां अपील कई आहे त बिजली जो सही इस्तेमालु कनि ऐं कंहिं बि शिकायत जी सूरत में फौरी तौर ते 118 ते राब्तो कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।